बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं सुभान खोसो। कश्मीर ज़िले की सियासत ते अज जे इन प्रोग्राम में नज़र फेरायूं था तो कश्मीर के 3 सूबाई असेंबली जी सीटन ते कंहिंजो कंहिंसां मुक़ाबलो थियण वञे पियो ऐं मज़ारी साहब आख़िर तरह पुरुमीद छो आहिनि त क़ौमी असेंबली वारी सीट ते पार्टी संदन हक़ में फ़ैसिलो ॾींदी। अगर पार्टी इहो फ़ैसिलो सरदार सलीम जान मज़ारी साहब जे हक़ में ॾेई बि छॾियो त पोइ मीर शबीर अली ख़ान बिजारानी साहब जो छा थींदो। शुरुआत कयूं था कश्मीर में। कश्मीर जे जेके सूबाई असेंबली जी सीट आ PS4 कश्मीर उन ते हिन वक़्त ताईं जेको मुक़ाबलो आहे उहो मज़ारी साहब अञा फ़ैसिलो नाहे कयो त हू सरदार एहसान ख़ान मज़ारी साहब के PS4 वारे ते बीहारींदा या पंहिंजे भाइटे सरदार अली जान मज़ारी साहब के बीहारींदा, पर उन्हनि जो जेको मुक़ाबलो आहे इम्कानी तौर ते उहो मीर ग़ालिब हुसैन ख़ान डोमकी सां थींदो, जेको हुननि जो पुराणो सियासी हरीफ़ आहे। ऐं अंदरूनी जेके कुझु ज़रिया इहो ॿुधाइनि था त मज़ारी साहब जी इहा ख़्वाहिश आहे, कोशिशि आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां मीर ग़ालिब ख़ान डोमकी खे राज़ी कयो वञे, हुनखे ठाहियो वञे जीअं त जेको हुनजो जेको उम्मीदवार आहे हुनखे हू बिना मुक़ाबले कामयाबु कराए सघनि। पर ज़रिया ॿुधाइनि था त मीर ग़ालिब ख़ान जा जेके इत्तेहादी दोस्त आहिनि, जंहिंमें सरदार शमशेर ख़ान मज़ारी साहब आहे, ग़ालिब ख़ान पाण आहिनि, मरहूम नसरुल्लाह बिजरानी साहब जा जेके फ़र्ज़ंद आहिनि, उहे इन्हनि जो पाण जेको इत्तेहाद ठहियलु आहे। ज़रिया ॿुधाइनि था त हुननि जी पाण में जेका अंदरूनी जेका सरगोशियूं थियनि थियूं हुन में इहो हू चवनि था त पार्टी या मज़ारी वटि असांखे ॾियण जे लाइ आख़िर आहे छा अहिड़ो जेको असां विथड्रॉ कयूं। ऐं इन ई सिलसिले में मुंहिंजी मीर ग़ालिब ख़ान डोमकी सां बि हाणे कुझु देरि पहिरियां गुफ़्तगू थी त मीर ग़ालिब ख़ान डोमकी इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेको आहे रद्द कयो आहे। उन्हनि जो चयो त मुंहिंजो कंहिंसां बि को राब्तो न थियो आहे, न मूंसां मज़ारी साहब को राब्तो कयो आहे, न हाजी अब्दुल खोसे साहब जो मूंसां को राब्तो थियो आहे, न ई पार्टी तरफ़ां मूंसां को राब्तो आहे। तंहिंजे करे मां कश्मीर जे सूबाई असेंबली वारे सीट ते उम्मीदवार आहियां ऐं अॻु जीअं हिन भेरे बि भरपूर नमूने सां मुक़ाबिलो कबो। मां ग़ालिब ख़ान खां इहो बि पुछण जी कोशिशि कई त सूबाई असेंबली ते तव्हां उम्मीदवार हूंदो या क़ौमी ते। हुननि चयो त सूबाई ते त ऑलरेडी मां आहियां, क़ौमी असेंबली वारे जेको मामिलो आहे उन ते सरदार शमशेर ख़ान मज़ारी असांजो इत्तेहादी आहे, उन सां गॾु मरहूम नसरुल्लाह ख़ान बिजारानी जा जेके फ़र्ज़ंद आहिनि उहे असांजा इत्तेहादी आहिनि। उन ते बि असां गॾियल तौर ते फ़ैसिलो कंदासीं त उते कंहिंखे उम्मीदवार बीहारणो आहे। मतिलबु इहो आहे त सूबाई असेंबली ते ऑलरेडी मज़ारी साहब जे मामले में जेको आहे त ग़ालिब ख़ान फिट आहिनि ऐं उहो मुक़ाबिलो कंदा। ऐं अहिड़ी तरीक़े सां जेका क़ौमी असेंबली ते हू अगरि हाजी अब्दुल खोसो साहब खे वठी अचनि था त उन्हनि जे मुक़ाबले में बि हीउ जेको ग्रुप आहे हिननि जो त घटि में घटि ज़रूरु माण्हू हुननि जे मुक़ाबले में बीहंदो। उहा ॿी ॻाल्हि आहे त शबीर ख़ान सॼे मामले ते इन ते अॻिते ॻाल्हायूं था त उहो छा रद्दमल ॾींदा, छा उहो मुक़ाबिलो कंदा, छा थींदो, इन ते वरी अॻिते तव्हांखे ॿुधायां थो। पर हिन वक़्त ताईं इहो तय आहे त कश्मीर जे सूबाई असेंबली PS4 ते मज़ारी साहब जो उम्मीदवार साम्हूं मीर ग़ालिब ख़ान डोमकी बाज़ाब्ता तौर ते तयारु आहिनि ऐं जेके ज़रिया ॿुधाइनि था उहो जीअं मां चयो त ग़ालिब ख़ान सभिनी शयुनि खे रद्द करे छॾियो आहे। अॻिते वधूं था। PS5 कंदकोट जेका पोज़ीशन आहे उन ते सूरतहाल ॾाढी दिलचस्प आहे, छाकाणि त उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी मीर आबिद ख़ान जेको आहे सुंदराणी साहब जे हक़ में टिकट जो फ़ैसिलो करे चुकी आहे। पार्टी टिकट जेको आहे त मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब जे हवाले थियल आहे, पर उन जे मुक़ाबले में अॻु जीअं हिन भेरे बि JUI जो उम्मीदवार आहे रबनवाज़ चाचड़ साहब, उहे संदरा ॿधी तयारु बीठल आहिनि। ऐं हिन भेरे सूरतहाल इहा आहे त अॻु बि ॾाढो जेको आहे त ज़बरदस्त अंदाज़ में जेको आहे त रबनवाज़ चाचड़ साहब हुननि सां मुक़ाबिलो कयो ऐं हिन भेरे बि हू वधीक असराइते अंदाज़ में हुनजे साम्हूं अचनि पिया। हिन वक़्त ताईं जेका ज़रिया ॿुधाइनि था त आबिद ख़ान सुंदराणी खां थोरे तौरु ज़ाहिरी तौर ते न पर अंदरूनी तौर ते बंगवार बिरादरी जो सरदार अहमद अली ख़ान दिली तौर ते नाराज़ आहे। उहो शायदि हिन भेरे हुननि जी उहा सपोर्ट न करे जेका हू अॻु हुननि सां करे चुको आहे। हिन भेरे थोरी दिलचस्प सूरत अञा ॿी बि आहे त चाचड़ बिरादरी जेके असगर ख़ान जे हल्के जा जेके वोट हुया उहे सभु जो सभु कश्मीर मां निकिरी करे घणा जेके वोट आहिनि उहे हाणे आबिद ख़ान जे जेको हल्को आहे PS5 उते पहुता आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असगर चाचड़ साहब पंहिंजे चाचड़ खे जेको आहे पुठी कोन ॾींदो, छा अॻु बि हुन सां गॾु रहियो आहे, हिन भेरे बि जेको आहे उहो हुन सां गॾु बीहंदो। तंहिं करे जेको आहे रबनवाज़ चाचड़ अॻु खां वधीक हिन भेरे मुक़ाबले वारी पोज़ीशन में आहे, छाकाणि चाचड़नि जा बि खोड़ वोट इन पासे शिफ्ट थी विया आहिनि। उनखां पोइ भुट्टा बिरादरी जो वोट आहे। ज़रिया ॿुधाइनि था त दिली तौर ते भुट्टा बि रबनवाज़ चाचड़ सां बीहण जे मूड में नज़र अचनि था।
अहिड़े तरीक़े सां मेन माण्हू आहे सरदार तेगो ख़ान तेगाणी, जेको बाज़ाब्ता तौरु यको इहो चवंदो रहियो आहे त हू पाण इलेक्शन विढ़ंदो। अगरि पाण इलेक्शन विढ़े थो त पोइ रब नवाज़ चाचड़ खे को ख़ासि फ़ाइदो न थी सघंदो, पर अगरि हू पाण इलेक्शन नथो विढ़े, ज़रिया इहो ॿुधाइनि था त मज़ारी साहिब जी इहा कोशिशि आहे त हू तेगे ख़ान तेगाणी खे इन ॻाल्हि ते पाबंद करे त हू रब नवाज़ चाचड़ जी सपोर्ट करे। अगरि रब नवाज़ चाचड़ जी सपोर्ट तेगो ख़ान तेगाणी बि करे थो त पोइ हिन भेरे जेको मुक़ाबिलो आहे उहो ॾाढो जेको आहे कांटे वारो रहंदो ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिब लाइ इलेक्शन जेको आहे त ईअं आसानी सां खटणु तमामु सवलो न हूंदो। पोइ इहे चई सघूं था पाण त कंदकोट वारे जेको PS 5 आहे उते रब नवाज़ चाचड़ साहिबु ऐं जेको आहे रब नवाज़ चाचड़ ऐं सरदार मीर ग़ुलाम आबिद सुंदराणी साहिब में दिलचस्प जेको मुक़ाबिलो आहे उहो थियणु वञे पियो। अहिड़े तरीक़े सां तंगवानी वारी जेका सीट आहे, तंगवानी वारी सीट ते JUI हर भेरे उम्मीदवार बीहारींदी आहे। जेको आहे त हिन भेरे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाज़ाब्ता तौर ते अञा JUI को फ़ैसिलो JUI जो साम्हूं न आयो आहे त उते कंहिंखे उम्मीदवार बीहारनि पिया, पर उते जेको फ़ैसिलो आहे टिकट जो, पार्टी बाज़ाब्ता तौर ते उहा टिकट मीर शबीर अली ख़ान बिजाराणी साहिब जे हवाले करे छॾी आहे उहा टिकट, ऐं उन्हनि खे इहो चयो आहे त भई तव्हांजे ख़ानदानी मामिलो आहे उहो तव्हां पाण में वेही करे हल कयो, पर हीउ जेको टिकट आहे असां तव्हांजे हवाले कयूं था। पर ज़रिया ॿुधाइनि था त मीर शबीर अली ख़ान जेको बिजाराणी साहिबु आहे उहा टिकट छाकाणि त मीर महबूब ख़ान जी आहे उहो जेको मुसलसल उहे इलेक्शन विढ़नि पिया, हीउ जेको मीर हज़ार ख़ान साहिबु जेको आख़िरी इलेक्शन तव्हां विढ़ियो हो उन करे इन बुनियाद ते मीर महबूब ख़ान वारनि उहा टिकट जेको आहे त मीर हज़ार ख़ान साहिब जे हवाले कई, छाकाणि त हुननि चयो त उहो CM जो उम्मीदवार आहे, तंहिंजे करे ख़ानदानी तौर ते उहो ठाह ठूह करे उन्हनि पाण में ॾिनो। पर हाणे हू पाण बज़िद इन ॻाल्हि ते हू पंहिंजा इन ते पाण उहो जेको आहे त बीहंदा, तंहिंजे करे मीर शबीर अली ख़ान जे लाइ हाणे इहो मामिलो आहे त हू क़ौमी असेंबली लाइ कोशिशूं जीअं उन्हनि जूं जारी आहिनि। पोइ हाणे छाकाणि त मज़ारी साहिबु जीअं मां तव्हां चयो इन ॻाल्हि ते मां अचां थो त मज़ारी साहिबु बाज़ाब्ता तौर ते इहो पंहिंजे जेको बिरादरी जी मीटिंग आहे उनमें चयो आहे त पार्टी ॿई टिकटूं मुंहिंजे हवाले करे छॾियूं आहिनि। हाणे रुॻो बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो ऐलान थियणो आहे, छाकाणि त जेका मुंहिंजा ज़रिया ॿुधाइनि था त शॉर्ट लिस्ट थी करे अची करे फाइनल मामिलो इन्हनि ते ई पहुतो आहे। रुॻो हाणे बाज़ाब्ता ऐलान थियणो आहे, उन ऐलान में बि जेको आहे ई पाण चई सघूं था त 80 खां 90% जेके इम्कान आहिनि उहे इहो आहिनि त मज़ारी खे जेको आहे त क़ौमी असेंबली वारी जेका सीट आहे टिकट आहे उहा मज़ारी हवाले थींदी। अगरि मज़ारी हवाले इहा टिकट थिए थी त पोइ मीर शबीर अली ख़ान बिजाराणी साहिबु अॻु जीअं नाराज़गी जो इज़हार कंदा या पार्टी जो फ़ैसिलो क़बूल कंदा। मुंहिंजे ख़्याल में त छाकाणि त सॼी सिंध तव्हां ॾिसो अली गौर महर साहिबु जेको केतिरे अरसे सां नाराज़ रहियो ही हो, त उनखे बि मजबूरन ज़रदारी साहिब जे जेको पलड़ो आहे या ज़रदारी साहिब जे पासे उन्हनि पंहिंजो झुकाव ॾेखारियो आहे। तंहिंजे करे पहिरें भेरे जॾहिं उन्हनि कावड़ जो इज़हार कयो ताज़ो उन्हनि जे वालिद साहिब जी शहादत जो जा ॾींहुं हुया ऐं माण्हुनि में हिकु ग़म गुस्से वारी लहरी, तंहिंजे करे पार्टी मुनासिबु सम्झो हुनखे राज़ी करणु। पर मुंहिंजे ख़्याल में अगरि हिन भेरे शबीर अली ख़ान साहिब बिजाणी को अहिड़ो फ़ैसिलो कयो त मुंहिंजे ख़्याल में उहो हुननि जे हक़ में ज़ाहिरी तौर ते न ईंदो। बाक़ी हाणे ॻाल्हि हुननि जी सियासत कनि था, उन्हनि खे वधीक पाण ख़बर हूंदी छा फ़ैसिलो करिणो आहे, पर मुंहिंजी जेका सोच आहे उन मुताबिक़ हिन भेरे शबीर अली ख़ान साहिबु पार्टी खां ॿाहिरि न वेंदा ऐं पार्टी जे फ़ैसिले ते पाबंद रहंदा। छाकाणि जेका हवा घुले पई सॼी सिंध में, चङा भला जेके केतिरे सालनि ताईं जेके माण्हू नाराज़ रहिया, पार्टी खां पासीरा रहिया, मुक़ाबिला कंदा रहिया, उहे सभु मजबूर थी जी गौस बख़्श ख़ान महर वारा हुजनि, उनखां पोइ अली गौर ख़ान महर जहिड़ो माण्हू हुजे, उहो सभु ज़रदारी वटि उन्हनि सरेंडर कयो आहे। तंहिंजे करे मुंहिंजे न्याय ख़्याल त शबीर ख़ान बिजाणी साहिबु को अहिड़ो फ़ैसिलो कंदो ऐं पार्टी ख़िलाफ़ु का बग़ावत करण जी कोशिशि कंदो। हाणे अचूं था त जी मां चयो त भई सूबाई असेंबली वारी सीट ॿुधाए छॾी। हाणे क़ौमी असेंबली ते अगरि शबीर अली ख़ान खे टिकट मिले थी ज़ाहिर आहे पोइ मज़ारी पार्टी में रहणो आहे ऐं मज़ारी साहिबु बि पंहिंजो उम्मीदवार मुंहिंजे ख़्याल में न बीहारींदो। हाणे आहे त मज़ारी साहिबु जेको चई चुको आहे त भई हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिबु, छाकाणि त इन हाणे तक में खोसनि जा वोट खोड़नि, तंहिंजे करे हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिबु उन पासे वञे। मुंहिंजा ज़रिया इहो ॿुधाइनि था त दिली तौर ते हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिब जी इहा ख़्वाहिश आहे, इहा कोशिशि आहे हिन वक़्त ताईं बि त हू सूबाई असेंबली जे जेको आहे सीट ते इलेक्शन विढ़े। पर छाकाणि त मज़ारी साहिबु फ़ैसिलो करे चुको आहे ऐं आख़िर ताईं हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिब जी इहा कोशिशि हूंदी त उहो मज़ारी साहिब जे फ़ैसिले खे को हेठि मथे कराए सघनि। अगरि कराए विया त साॻियो ई सूबाई असेंबली ते हाजी अब्दुर्रऊफ़ चूंड विढ़ंदो ऐं पोइ क़ौमी ते मज़ारी साहिब जेको भाणे जो सरदार अहसान ख़ान मज़ारी साहिबु उहो अचनि या पोइ सरदार अली जान साहिबु मज़ारी अचनि। पर हिन वक़्त ताईं 70% ताईं जेके चांस आहिनि उहे इहे तइ थियल आहिनि त मज़ारी साहिब जो जेको फ़ैसिलो आहे त हू सूबाई ते पाण विढ़नि पिया ऐं क़ौमी असेंबली ते हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिब खे उम्मीदवार करे बीहारनि था। पर ज़रिया चवनि था त हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहिब जी आख़िर ताईं इहा कोशिशि आहे, इहा ख़्वाहिश आहे दिली तौरु त हू सूबाई असेंबली वारे सीट ते
चूंड विढ़े। तंहिंजे करे हीअ जेके कश्मीर ज़िले जी जेका सियासी सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं रखी आहे। हाणे इहो सभु कुझु तइ कोन्हे, कुझु बि हेठि मथे थी सघे थो, पर हिन वक़्तु जेका सनोरियो आहे जेको ज़िले जो उहो इहो ई आहे।